जिनासिन हिक ॿी अहम ख़बर खां के आगाह कई पिया। लखी गुलाम शाह में दाइम मलक थाने जी हद में शेख ऐं शर बिरादरी जी धुरियुनि में कारहे मामले जो जरगो थियो आहे। इल्ज़ाम हेठि आयल धुर मथां 5 लख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नासिन अवां सां शेयर कई पिया। लखी गुलाम शाह में दाइम मलक थाने जी हद में शेख ऐं शर बिरादरी जी धुरियुनि में कारहे जे मामले जो जरगो थियो आहे। इल्ज़ाम हेठि आयल धुर मथां 5 लख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो आहे। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर हिदायतुल्लाह महर असां सां लाइन ते मौजूद आहे। हिदायतुल्लाह, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हा, ॿुधाईंदो हलां त लखी गुलाम शाह वेझो दाइम मलक थाणे जी हद शेख ऐं शर बिरादरी विच में पैदा थियल कारहे मामले जे जरगे जो इल्ज़ाम थियो आहे, जंहिंमें शर बिरादरीअ मथां 5 लख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो आहे। ॻोठ मुबारक शहर वेझो शहज़ादो शेख पारां पंहिंजे धीअ सीमा शेख खे शर बिरादरी जे चङे मुड़ुस मितेरो शहर जे ताज मोहम्मद उर्फ ताजू शहर सां कारहे जो इल्ज़ाम मड़े घरां कढी छॾियो हुयो, जंहिंजी टिकसाण पिणु हलंदड़ हुई, जंहिंखे ख़तमु करण लाइ ॿिन्ही धुरनि शेख बिरादरी जे चङे मुड़ुस अंब शेख वटि जरगो करे इल्ज़ाम हेठि आयल धुर मथां 5 लख रुपया ॾंड पिणु विधो वियो, जॾहिं त धुरियूं हिन वक़्तु जो पासो फ़ैसिले में मुतमिन थी वियूं आहिनि। जी ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी हिदायतुल्लाह तफ़सील खां आगाह करण जे लाइ।